मेहरबानी साईं रईस सैद खान निज़ामानी साहब असांजा ख़लीफ़ा हज़रात बुज़ुर्ग आख़िर में ख़िताब कंदा पर कुछ असांजा मेहमान जेके आहिनि थोरो ॿाहिरि खां आया आहिनि ऐं कुझु असांजे लाइ नवां बि आहिनि। असां चाहींदासीं त उन्हनि खां कुझु ॿुधूं। ऐं हाणे मुंहिंजी गुज़ारिश आहे नवाब शाह मां कही आयल असांजो दोस्त प्रोफेसर महमूद डायरी साहब की गुज़ारिश आहे अचनि ऐं पंहिंजे ख़्याल इज़हार कनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। स्टेज ते वेठल मेहमान गिरामी, पंडाल में जमात सगरी, अस्सलाम वालेकुम। थोड़े वक्त में चंद चित्रों जेके नोट करे आया हूँ पेश कंदासीं। सूर्य मरी सुबह के दिल जा वाम विसार हण भाला विड़ भाकुरें आगे ढाल मढार मथा तेग तरार मार त मतारो थी। हुर तहरीक छो ऐं छा जे लाइ? लफ़्ज़ तहरीक जो मादो हरक आहे जंहिंजी माना हरकत में आणणु, कंहिं ॻाल्हि खे शुरू करणु। उहा क़ौमी, सियासी, मज़हबी, इनकलाबी थी सघे थी। दुनिया में केतिरनि ई तहरीकुनि जा नाला नज़र ईंदा। समाजी तहरीकूं, फ़िक्री तहरीकूं, मज़दूर हारी तहरीकूं, मज़हबी तहरीकूं, इनकलाबी सियासी तहरीकूं वग़ैरह। मूल मक़सदु हर तहरीक जो पंहिंजो पंहिंजो हूंदो आहे, पर उमूमी तौर ते ज़ुल्म, ॾाढ, नाइंसाफ़ी, इस्तिहसाल ख़िलाफ़ हूंदियूं आहिनि त जीअं मुआशरे में इंसाफ़, मसावत, ख़ुशहाली ऐं हक़नि जी हिफ़ाज़त थिए। अहिड़ो समाज में संवार ऐं सुधार आणिजे जो तबक़ाती निज़ाम जो फ़र्क़ु ख़तमु थी वञे। बरे सगीर पाको हिंद में मुसलमाननि हज़ारे साल खां मथे हुकूमत कई, पर आहिस्ते आहिस्ते बुनियादी कमज़ोरियुनि जे करे, धारियुनि जी साज़िशुनि जे करे ॾींहों ॾींहुं पोइ पवंदा विया। ईअं साम्राजी अलगारुनि सां मुल्की वागुं खाउन खसिजी वयूं। फितरी तौर ते मुल्क जे अंदरि ज़ीशूर, बाग़ैरत, जुरतमंदी जे पीकरनि पंहिंजी धरती ऐं धरतीवासियुनि जे लाइ अलम बुलंद कया ऐं ईअं कई तहरीकूं हलियूं। अहिड़नि तहरीकनि में ख़ासि आज़ादी आजबे जे मज़ामती तहरीकुनि में अहिड़ी तहरीक आहे जेका मुआशरे में हर क़िस्म जी सियासी, समाजी, मुआशी, मुआशरती, इंतिज़ामी तब्दीलियुनि या कंहिं अमल जे नफ़ाज़ लाइ शुरू कई वेंदी आहे। पोइ कॾहिं कॾहिं उन टकराव वारी सूरत खे पिणु मुंहुं ॾियणो पवंदो आहे, पर उहे अहिड़ो त इनकलाब बर्पा करे वठंदियूं आहिनि जो कंहिं बि निज़ाम जे असुल खे उखोड़े मोड़े उन जी ॿाहिरीं शिकिल हालत खे तब्दील करे नओं निज़ाम नाफ़िज़ करे वठंदियूं आहिनि। तारीख़ी तौर ते ॾिसिजे त मज़ामतूं हर दौर में रहियूं आहिनि। उन जो मुख्य कारण उहो थी सघे थो त इंसान फितरी तौर ते ज़ुल्म ऐं ॾाढ जी सहफ़ जो मुज़ाहिरो कंहिं हद ताईं त बर्दाश्त करे सघे थो, पर जॾहिं कॾहिं बर्दाश्त खां ॻाल्हि चढ़ी वञे त जबल जहिड़े चट्टान सां बि टकर खाईंदे नकी वेंदो आहे। हिते असां ॾिसंदासीं हुर तहरीक कहिड़ियुनि ॻाल्हियुनि जे करे हलाई वई, उन मां बुनियादी मक़सद कहिड़ा हुआ ऐं हाणे असां किथे बीठा आहियूं। हुर तहरीक दस्तूरी पुरअमन जमहूरियत जे बजाए मुसलह जिदोजहद वारो रस्तो अख़्तियार कयो। उन जी नौबत छो आई? जॾहिं ॻाल्हि ॿोल जा पुरअमन तरीक़ा ख़तमु थी विया, हुकूमरनि जा ज़ुल्म हद खां वधी विया, जॾहिं धारिया मोहबत भरी धरतीअ ते काहे आया त हिन तहरीक जे जोधनि मुहाॾो अटकायो। मोट में खेनि अणगणियूं सहूबतूं सहणियूं पियूं, बाग़ी कोठियो वियो, पंहिंजी धरती वासियुनि मुंहुं मोड़ियो। अहिड़ो कहिड़ो ज़ुल्म सितम हूंदो जेको हिननि मर्द मुजाहिदनि ते न सठो। हुर तहरीक जो मक़सदु अंग्रेज़ साम्राज्य खे नेकाल ॾियणो हो, उन्हनि जे निज़ाम ख़िलाफ़ हो, सिंधियुनि जी सुजागी, तरक़ी, ग़ुलामीअ खां निजात हो। थोरो गौर कयो, थोरी घड़ीअ लाइ खणी पाण वीचार कयूं, छा पाण धणियनि पंहिंजे लाइ का हुकूमत, का बादशाह चाही? छा ख़ालिस सिर्फ़ु पंहिंजे हुर जमायत जे लाइ का मराहत घुरी?
छा पंहिंजे लाइ के लक़ब अलक़ाब सर खान बहादुरनि जा घुरिया? छा पंहिंजे लाइ या जमात लाइ का ज़र ज़मीन का जागीर चाही? जेकर उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि सवालनि जो बारीक बीनीअ सां गौर वीचार कबो त आसानी सां सम्झ में अची वेंदो त सूर्य भात्या जहिड़ा जवान जेके इल्म इदात जा ख़ुदि ब ख़ुदि पी करवा दरगाह आबाद हुई, का रोक रंडक कान हुई, ज़िंदगी आसान सहजा वारी पे गुज़री, अलाह पाक जे नेमतुनि इनायतुनि जी का कमी कान हुई। पोइ बि वतन या कफ़न आज़ादी या मौत जा नारा बुलंद करे उभडारण जा ख्वाब साबिया करण जी कहिड़ी ज़रूरत हुई? ज़रा गौर कजे त संदन कुल उमिरि मुबारक 33 साल हुई। उमिरि जे लिहाज़ खां उमूमन तसवुर उहो हूंदो आहे त 15 सालनि खां बलूगत वारी उमिरि काउंट कनि आहे। बाक़ी 18 साल बचंदा। हिननि 18 सालनि में बि 8 साल क़ैद जा जेके कढजनि त बाक़ी 10 साल वञी बचनि था। पाण इन्हनि 10 सालनि में एॾी वॾी ऐं ताक़तवर हुकूमत ख़िलाफ़ जो सां जंग जोड़े जंहिंजी हुकूमत जो सुजी न हलंदो हुजे, उन सां टकर खाइण का आसान ॻाल्हि त न हुई। वेड़ी चन वारो वचन पाणू हो, धरती खे निजात ॾियारणी हुई, सिंध ऐं सिंधियुनि खे आज़ादी ॾियारणी हुई ऐं बसि। हुरनि वक़्त जे पहाड़ मिसल हुक्मराननि ख़िलाफ़ हथियार खणण जा मुख्य कारण ऐं दर्द कथाऊं कहिड़ियूं हुयूं? अचो त उन्हनि मां कुझु खे परखियूं ऐं परजूं। जिते हुरनि जे ॻोठनि खे साड़े नास कयो वियो हुजे, हुरनि जे माल तोड़े माण्हुनि खे बग़ैर सबब ॿुधाए गोली जो निशानो बणायो वियो हुजे, संदन मिल्कियतूं बिना इंसाफ़ ज़ब्त कयूं वयूं हुजनि, हथरादूं कोर्टूं बर्पा करे खेनि क़ैदो बंद ऐं मौत जूं सज़ाऊं ॾिनियूं वयूं हुजनि, बिना कंहिं अदालती फ़ैसिले जे संदन ॿारनि बचनि खे जानवरनि जीअं लोड़नि में बंदि कयो वियो हुजे, ग़रीब बेपहुच हारी मज़दूर तबिके जेको पंहिंजे बचनि जे लाइ रोज़ी रोटी कमाईंदो हुजे, रोज़ानो थाणनि ते हाज़िरियूं भरण जो पाबंद बणायो वियो हुजे, जिते अहिड़नि फ़क़ीरनि हुकूमती कारंदान पंहिंजा ज़ाती कमनि करण जे लाइ सज़ाऊं ॾिनियूं वियूं हुजनि, जॾहिं संदन मुर्शिद मुरबी खे कोर्टुनि में जना जहिड़ो वकील इंसाफ़ न ॾियारे सघियो हुजे, हर ॾोह बिना जांच जूच जे हुरनि खाते में हयो वियो हुजे, हुरनि जे थाणनि ते 10 मीलनि खां परे वारनि फ़क़ीरनि जी हाज़िरी लाज़मी करार ॾिनी वई हुजे, उते फितरी तौरु पंहिंजनि बचनि जी रोज़ी कमाइण खे तरजीह ॾेई टकराअ जी सूरत अख़्तियार कई। हुरनि पंहिंजे साईं जे तिरुपुर जे पाबंदी ते पिणु रदअमल ॾेखारियो, जॾहिं असेंबली में वेठल पंहिंजे धरतीवासियुनि जे लाइ हुरेक जहिड़ा कानून पास कनि जंहिंमें हुरनि ते गोली हलाइण जो को ॾोह न हुजे, मुखी ॿेले ते एॾे वॾी फोर्स ऐं ताक़त सां हिरोशिमा ऐं नागासाकी जहिड़ा हमला कया विया हुजनि, उनखां वधीक ज़ुल्म जी कहिड़ी इंतिहा थी सघंदी, जंहिंमें मुर्शिद हादीअ खे जानियुनि बचनि खां वधीक चाहींदा हुजनि, संदन जस्त मुबारक न ॾिनो वियो हुजे, जंहिं दरगाह तसौफ़ फैज़ जा दरिया वाहे झर जंग ज़िक्र ऐं फ़िक्र जूं लोलियूं सेखारियूं हुजनि, उन दरगाह जा घर घाट कोट किला तहस नहस कया विया हुजनि, हुरनि फ़क़ीरनि जे ज़र ज़मीर माल मिल्कियत जाइदाद ज़ब्त करे धारियुनि खे ॾिना विया हुजनि। वॾो ज़ुल्म त उहो जो पाकिस्तान 47 में ठहियो, पर पोइ बि हुरनि खे लोड़नि में क़ैद हुजनि। अंग्रेज़ हुकूमत में लोड़नि जो सऊबतूं ज़ुल्म ॾाढ ज़बर ऐं गैर फितरी न हुआ, छाकाणि जो उहा हुकूमत बि धारी हुई, पर पाकिस्तान ठहण खां पोइ बि 5 सालनि ताईं क़ैद बंद में रहंदड़ हुरनि फ़क़ीरनि जो हिसाब कहिड़े खाते में वेंदो? हिन मथे ॼाणल थोरी दर्द कथा जी झलक ते गौर कबो त आसानीअ सां ॻाल्हि में सम्झ में अची वेंदी त हुर तहरीक छो ऐं छा लाइ हलाई वेंदी आहे। ज़रा गौर कजो। वॾी महिरबानी।